बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन जूं हेडलाइंस। गुज़िरियल ॾींहुं दोदापुर में क़तल थी वियल सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी सवें आलिन अखियुनि सां अबाणे ॻोठ दिलदार मुंदराणी में मिट्टी माओ हवाले। मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी। सहाफ़ियुनि जे सख़्त दबाव बाद मक़तूल सहाफ़ी जे वालिद जी फ़रियाद ते अकबर अली, मंठार अली, इमाम शाह ऐं ॿिनि अणसुञातलनि ख़िलाफ़ क़तल केस दाख़िल। मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। जैकबाबाद में कोरोना जो ॿियो मरीज़ बि फ़ौत। शीदी पाड़े जो रहवासी सेप्को मुलाज़िम नज़ीर अहमद सूमरो जो कोरोना टेस्ट हाकारी आयो हो, जेको कुझु ॾींहं खां कराची में ज़ेरे इलाज हो, जेको वफ़ात करे वियो। ज़रियनि मूजिब नज़ीर अहमद सूमरो जे ख़ानदान जे अक्सर माण्हुनि जी रिपोर्ट पिणु हाकारी आई हुई। जैकबाबाद वेझो ॻोठ गढ़ी चंड में माछी ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में घिटी जे लंघ तां झेड़ो। गोलियूं लॻण सबबि 22 वरनि जो दिलदार माछी क़तल। वारिसनि मूजिब नौजवान खे जतोई बिरादरी जे जवाबदारनि ग़ुलाम अली ऐं ख़लील अहमद मामूली ॻाल्हि तां गोलियूं हणी क़तल कयो आहे। इन ॾस में पुलिस जो चवणु हो त हिकु जवाबदार ग़ुलाम अली जतोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो आहे। मारिजी वियल नौजवान जी सुभाणे शादी थियणी हुई। संदसि घर भातियुनि जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। जैकबाबाद में क़ौमी शाहराह ते चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान कैप्टन फज़ील असगर खे खणण लाइ वेंदड़ गाॾी सां हादसो। ॿ ॼणा ॼाम ऐं हाजी मिस्री ज़ख़्मी। पुलिस मूजिब गाॾी जो टायर बस्ट थियण सबबि हादसो पेश आयो, जेके चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान खे कोयटा खां रहीम यार ख़ान मां खणण लाइ वञी रहिया हुआ। जैकबाबाद में पीपल्स पार्टी ऐं कारोबारी अॻवान सूफ़ी मनसब शेख जी शरीक हयात डिघो अरसो बीमार रहण बाद फ़ौत। सुभाणे 8 वॻे नमाज़ जनाज़ा अदा कई वेंदी। अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र लाल जरवार, महरान सिंधी, एडवोकेट सज्जाद अहमद चांडियो ऐं एडवोकेट वसंत थरी पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी जे क़तल ऐं कराची में गवर्नर सिंध जे ड्राइवर पारां सहाफ़ी फ़कीर सलीम सां बदतमीज़ी ऐं ख़ासि मोबाइल फुरण जी कोशिश करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वधीक चयो त दोदापुर जे शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार अली मुंदराणी जो खून लोढ़ण लाइ पुलिस कारें जो इल्ज़ाम हणी ड्रामा करे रही आहे। ज़ुल्फ़कार मुंदराणी जे वालिद असल ॾोहारियुनि जी निशानदही कई आहे, पर पुलिस उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार न आहे। हुननि चयो त सहाफ़ी फ़कीर सलीम सां बदतमीज़ी ऐं मोबाइल फुरण जी कोशिश कंदड़ गवर्नर सिंध जे ड्राइवर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। अवामी तहरीक जे अॻवाननि जो इहो पिणु चवणु हो त पीपल्स पार्टी जे हुकुमराननि पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर सॼी सिंध में डीसी ऑफिसिस खे करप्शन जो मर्कज़ बणाए छॾियो आहे। चूंडे चूंडे ज़िलनि जा उहे डीसीज़ मुक़रर कया वञनि था जेके पीपल्स पार्टी जे हुकुमराननि जे ज़ाती मुफ़ादनि ऐं कारोबारनि जो तहफ़्फ़ुज़ कनि था। डीसीज़ पारां हज़ारनि जी तादाद में कूड़ा डोमिसाइल जारी करे सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त सिंध सरकार फौरी तौर ते सिंध असेंबलीअ जो इजलास घुराए डोमिसाइल ठाहिण वारे कानून ते नज़रसानी करे सख़्त कानून जोड़े त जीअं धारियुनि जी रस्ता रोक थी सघे। मटियारी नेशनल हाईवे ते 2 हादसा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई जनरल सेक्रेटरी मुमताज़ राहू जे पुट समेत 3 ॼणा फ़ौत। पहिरियों हादसो भिटशाह नेशनल हाईवे वटि थियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी न्यू सईदाबाद जे ज़िलई जनरल सेक्रेटरी मुमताज़ राहू जो नौजवान पुट शहमीर राहू फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿियो हादसो न्यू सईदाबाद नेशनल हाईवे ते कार ऐं मोटरसाइकिल विच में रेस दौरान पेश आयो, जंहिं सबबि 2 नौजवान मंसूर चन्नो ऐं नोमान मलिक फ़ौत थी विया। सिंध में जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे मसइले ते अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट कामरेड सज्जाद अहमद चांडियो पारां अदालत में वञण जो ऐलान। नाले वारे कानूनदान सज्जाद अहमद चांडियो जो चवणु हो त सिंध में जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे क़ौमी ॾोह में हुकूमत वक़्त जा सिंध मां चूंडियल नुमाइंदा बि शामिल आहिनि। मूं समेत आइनी मामलनि में तजुर्बेकार कुझु कानूनदान दोस्त इन क़ौमी धाड़े ख़िलाफ़ गॾिजी कानूनी कार्रवाई लाइ लाॻापियल इदारनि समेत अदालत सां रुजू करण लाइ तयारी करे रहिया आहिनि, जंहिं लाइ सभिनी वतन दोस्त ऐं क़ौम दोस्त साथियुनि खे सहकार लाइ गुज़ारिश पिणु रखूं पिया। मटियारी वेझो गर्मी सबबि रोडी कैनाल में वींजंदड़ 22 वरनि जो नौजवान मिस्री ख़ासि ख़ैली ॿुॾी वियो। इत्तला बावजूद पुलिस ऐं लाॻापियल अमलदार न पहुता। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत नौजवान जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी। आख़िरी इत्तलाउनि ताईं नौजवान जो पतो न पइजी सघियो।
उडेरोलाल स्टेशन थाने जे SHO मंजूर लखी पारां खीर खपाईंदड़ पोरियत मथां ज़ालमाने तशद्दुद ख़िलाफ़ ॻोठ गाज़ी ख़ान साहोवाल जे ॻोठाणनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज। तशद्दुद जो शिकार थियल सरफराज़ उर्फ़ भूरो सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त खीर विकिरो करण लाइ शहर वञी रहियो हुअसि त SHO मंजूर लखी मूंखे बिना के ॾोह ऐं ॾिसण जे मूंखे गिरफ़्तार करे मुंहिंजो खीर वाह में हारे छॾियो ऐं खीसे में पयल 46,700 रुपया बि फुरे मूंखे मोबाइल में विझी थाणे आंदो, जिते मूंखे चयो वियो त तूं मंशियात फरोश आहीं ऐं वलीद लाखो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जसकानी ख़िलाफ़ बयान ॾे त तोखे आज़ाद कंदासीं। इनकार करण ते मूंखे 2 कलाकनि ताईं मुसलसल तशद्दुद जो निशानो बणायो वियो। SSP मटियारी नोटिस वठी मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो। ओबावड़ो ऐं भरपासे वारे इलाइक़नि कमू शहीद, मुरीद शाख, रेती, खंभड़ा, लांघो ऐं ॿियनि इलाइक़नि में लखनि जी तादाद में माकड़ पंहिंजा डेरा जमाए छॾिया। आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान, इंतज़ामिया अघोर निंड सुतल। शिकारपुर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िला शिकारपुर जी नई चूंडियल बॉडी जे उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब बाद PTI MPA मोहम्मद असलम अबड़ो चयो आहे त ईंदड़ मकानी चूंड अदलिया जी निगरानी में कराई वञे। तहरीक इंसाफ़ खे मुकम्मल तौर फ़ाल करण में नई चूंडियल बॉडी खे पंहिंजो अहसन किरदार अदा करणु घुर्जे। हुन चयो त आवाम खे राशन ॾियण बदिरां रोक रक़म ॾिनी वञे त जीअं हू पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे सघनि। इन मौक़े ते PTI उत्तर सिंध जे जनरल सेक्रेटरी मुबीन ख़ान जतोई ऐं लाड़काने डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी अल्लाह बख्श उन्नड़ ऐं ॿियनि शिरकत कई। घारो में होटल बंदि थियण ख़िलाफ़ होटल मालिकनि जो टाउन कमेटी घारो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। SOPs तहत होटल खोलण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं गुज़र सफ़र करे सघूं। 2 महीननि खां रोज़गार बंदि थियण सबबि बुखूं काटण ते मजबूर आहियूं, होटल मालिकनि जी अपील। मटियारी में पुलिस पारां ज़बरदस्ती कारोबार बंदि कराइण ख़िलाफ़ वापारियुनि जो एहतजाज। पुलिस रोज़ ज़बरदस्ती कारोबार बंदि कराए थी, असां रुगो कारोबार बंदि ऐं खोलण में मसरूफ़ आहियूं। वापारियुनि पारां IG सिंध खां पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ नोटिस वठण जी अपील। शिकारपुर वेझो खानपुर रोड ते टूल प्लाज़ा वेझो तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी, गणती जोगी हालत में कराची मुंतकिल। कार सवारनि जे फरार थियण ख़िलाफ़ ज़ख़्मियुनि जे वारिसनि जो एहतजाज। पुलिस कार खे तहवील में वठी खेनि जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराए छॾी। उडेरोलाल वासी ज़ाल मुड़िस पारां बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उडेरोलाल विलेज थाणे जी हद ॻोठ बचल वरिया जे रवासी आज़म वरिया ऐं संदसि ज़ाल हिना वरिया पंहिंजनि ॿारनि सां गॾु मटियारी में एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजे मामनि ऐं ॻोठ जे कुझु बासर माण्हुनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ऐं SSP मटियारी खां इंसाफ़ ॾियारण जी अपील कई आहे। शिकारपुर वेझो नापरकोट थाणे जी हद अलीशेर झांगवानी में ज़मीन जी मालिकी तां झांगवानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। इमाम बख्श झांगवानी ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल, वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। बोज़दार वॾा में 10 ॾींहं अॻु ट्रांसफार्मर जे सड़ण सबबि बंदि थियल बिजली बहाल न थी सघी। मासूम ॿारड़ा, औरतूं, कोढ़ा, मरीज़ तोड़े नौजवान सख़्त परेशान। बिजली बहाल करण जो मुतालबो। ही हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।